अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबा बाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। ञुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढल उम्मीद भलाई, उम्मीद जुञ सिराब। पान नंबर 101। तबलीगा सभिनी खे हिकु आलीशान घर जे दरवाज़े ते वठी वियो। उन शहर में सभिनी घरनि खां बुलंद ऐं बहितर घरु हुयो ऐं चयो ही मुंहिंजो घरु आहे। माण्हुनि दरवाज़ो खटखटायो, दरवाज़े ते आवाज़ ॾिनी। अंदरां हिकु पीर मर्द माण्हू आयो, जंहिंजा अखियुनि में भिरूं लटकिया पिए। उन पुछियो, तव्हां माण्हू छो मूं वटि आया आहियो? बादशाह चयो, हिन जो नालो तमलीख आहे ऐं अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधाए थो, अहिड़ी तरह सां दवाडो करे त हीउ घरु हिन जो आहे, मुंहिंजो आहे, हुन जो आहे। उन पीर मर्द तमलीख खां पुछियो, तूं केरु आहीं? चयो, आऊं किश्तदीन जो फर्ज़ंद तमलीख आहियां। इहो ॿुधंदे ई इहो पीर मर्द तमलीखा जा हथ चुमण लॻो ऐं चयो, रब्बे कहबा जो कसम, हीउ त असांजो ॾाॾो आहे। पोइ बयानु करणु शुरू कयो। उन पीर मर्द चयो, ऐं बादशाह, ही 6 शख़्स हुआ जेके दुकियानूस जे ख़ौफ़ शहर मां निकिरी विया हुआ। इहो ॿुधी बादशाह घोड़े तां लथो ऐं तमलीखा जे कुल्हे ते हथु रखियो ऐं माण्हू उन जा हथ चुमण लॻा ऐं पुछियो, तमलीखा, तुंहिंजे साथियुनि जो छा थियो? तमलीखा चयो, उहे गार में आहिनि। उन ज़माने में उन शहर में 2 बादशाह हुआ, हिकु बादशाह यहूदियुनि जो, हिकु बादशाह मुसलमाननि जो। उहे ॿई पंहिंजे अहलियान सां गॾु शहर गार जे तरफ़ हलिया। जॾहिं गार जे वेझो पहुता त तमलीखा चयो, तव्हां माण्हू हिते बीहो त आउं पहिरीं उन्हनि खे इतलाह करियां, न त मूंखे ख़ौफ़ आहे त घोड़नि जे टापुनि जो आवाज़ ॿुधंदा त डिॼंदा, चवंदा, दुकियानूस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ त कोन आयो आहे। ऐं तमलीगा गार में पहुतो त उन जा हमरा उन सां लिपटिजी विया, मिलिया ऐं ख़ुदा जो शुक्र अदा कयो ऐं दुकियानूस जे शर खां उनखे बचायो। तमलीगा चयो, दुकियानूस जो ज़िक्र छॾियो, ॿुधायो त हिन जॻह ते केतिरो वक़्तु मुदत ताईं पाण सुतल हुआसीं? उन्हनि चयो, 1 ॾींहुं या उन खां बि घटि। तमलीगा चयो त न, बल्कि 309 साल सुता पिया हुआसीं। दुकियानूस मरी चुको आहे। उन जे मरी वञण खे बि सदियूं गुज़री वियूं आहिनि। ख़ुदा हिकु पैगंबर मबूस कयो, उन जो नालो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन आहे ऐं उनखे मसीह बि चवंदा आहिनि। इहो हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन जो पुटु आहे। ख़ुदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन खे आसमान ते खणी वियो आहे। मूं सां गॾु हिन वक़्तु हिते जो बादशाह ऐं शहर जा माण्हू तव्हां माण्हुनि खे ॾिसण लाइ आया आहिनि। तमलीखा जे साथियुनि चयो, ए तमलीखा, तूं चाहीं छा थो? ख़ुदा असांखे आलमनि जे लाइ ज़रिए आज़माइश क़रार ॾे। तमलीगा पुछियो, छा मतिलबु आहे? चयो, अचो ख़ुदा खां दुआ घुरूं त उन्हनि जो वरी रूह कब्ज़ करे। ऐं उन्हनि माण्हुनि दुआ लाइ हथ बुलंद कया ऐं ख़ुदा उन्हनि जे रूहनि खे कब्ज़ करण जो हुकुम ॾिनो। ॿिन्ही बादशाहनि 7 ॾींहंनि ताईं उन गार जा चकर लॻाईंदा रहिया, पर उन्हनि खे गार जो दरवाज़ो विझणु हथु कोन आयो। मुसलमाननि जे बादशाह चयो, ही माण्हू असांजे दीन ते मरिया आहिनि, उन करे आउं मस्जिद ठहिराईंदुसि। यहूदियुनि जे बादशाह चयो त ही माण्हू असांजे दीन जा पैरोकार हुआ, उन करे आउं कलेसा ठाहींदुसि। ॿिन्ही बादशाहनि जी जंग लॻी ऐं मुसलमान बादशाह ग़ालिब थियो ऐं उन गार जे दरवाज़े ते मस्जिद ठहिराई। अनकरी माण्हू चवंदा
त असां बि कैफ़ 3 शख़्स हुआ, चोथों हुन जो पुटु हुयो। बैदि चवनि था असां बि कैफ़ 5 हुआ, 6 हुननि जो पुटु हुयो। हालांकि सही इल्म जी उन्हनि खे बि ख़बर कान हुई। बैदि माण्हुनि चयो 7 माण्हू हुआ, 8 हुननि जो पुटु हुयो। जॾहिं त सूरह कैफ़ नाज़िल थी त सभ जा सभु कुफ़ार कुरैश, हारसा, उक़बा बिन अबी मईद, आमिर बिन वाइल जे जिन खे उलमाए यहूद वटि मोकिलियो त जेको नजरान में हुयो, उन लाइ चवंदा त अहिड़ियूं ॻाल्हियूं हासिलु करियो जंहिंजे बारे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सुवाल करियूं।